पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से ख़ैबर पख्तूनख्वा के गवर्नर फैसल करीम कुंडी की कराची में मुलाकात। केपी गवर्नर पारा बिलावल हाउस में मुलाकात दौरान खैबर पख्तूनख्वा के अवाम के दरपेश मसलन बाबत तफसीली ब्रीफिंग। गवर्नर फैसल करीम कुंडी बिलावल भुट्टो ज़रदारी के खैबर पख्तूनख्वा में गवर्नर्स तरक्याती मनसूबन अमन अमान की सूरत अवामी भलाई से लगल मामलन बाबत आगाह किया। मुलाकात में सूबाई सतह ते दरपेश चैलेंजेस उन्हनि जे हल लाइ मुमकिन हिकमत अमली ते ख़याल जी ॾेवठ कई वई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खैबर पख्तूनख्वा जे अवाम जे लाइ भलाई लाइ खयल कदमनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी हमेशह अवामी मसइलनि जे हल वफ़ाक़ी हमांगी ऐं जमहूरी क़दरनि जी मज़बूत करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी रहंदी। सिक्योरिटी फोर्सेस जूं ॻुझे इतलात ते खैबर पख्तूनख्वा में कार्रवाइयूं। 13 ख़ारिजी मारिजी विया। ॿिनि मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि में भारतीय प्रॉक्सी फितल ख़वारिज जा 13 ख़ारिजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस ज़िले महमद में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। फोर्सेस ऑपरेशन दौरान ख़ारिजनि जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े निशानो बणायो। महमद में फायरिंग जी ॾेवट दौरान 7 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस ज़िले बनू में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। ISPR मूजिब बनू में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां पाक फ़ौजी कार्रवाइयुनि जी साराह। गढ़ी यासी के सूबाई तक PS9 ते नंढी चूंड लाइ वोटनि जी ॻणप जारी। 52% पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा जारी। पीपल्स पार्टी उम्मीदवार आगा शहबाज खान दुरानी 41,252 वोट खणी अॻिते। JUI जे मौलाना रशीदुल्ला शाह 4,664 वोट खणी ॿिए नंबर ते। गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां शाहराह भुट्टो कोरंगी काज़वे ब्रिज जंक्शन ऐं मलीर नदी N5 मुर्गी खाना पुल जे ॾावत में तेज़ी आणण ऐं मुक़रर मुदे में मुकमल करण जी हिदायत। वरी वज़ीर शाहराह भुट्टो कोरंगी काज़वे ब्रिज जंक्शन मलीर नदी N5 मुर्गी खाना पुल जे ॾावती मंसूबे जो जाइज़ो वरितो। मलीर में ख़ालिद बिन वलीद रोड बहस कॉलोनी रेलवे लाइन ते फ्लाई ओवर जी तामीर कम जो जाइज़ो बि वरितो। संदसि चवां त कम जो मयार ऐं मनसूबो वक़्त सिर मुकमल करण शहरनि जे लाइ न्याई ॾेई अहम आहे। कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। हमेशह बरसात दौरान मलीर नदी में पाणी चाढ़ सबबि कोरंगी कॉज़वे ॿुॾी वेंदो आहे, जंहिं करे शहरनि खे सख़्त ट्रैफ़िक मसइला पेश ईंदा रहिया आहिनि। पर हिन मंसूबे जे मुकमल थियण सां ट्रैफ़िक जी रवानी में नुमायां बहितरी ईंदी। रेमिया खान जे इलाइक़े कोट समा में मुबैना पुलिस मुक़ाबलो 5 ॾोहारी मारण जी दावा। DPO रेमिया खान इरफान समूह मूजिब ॾोहारी शहरी खां 6 लाख रुपया फुर करे फरार थी रहिया हुआ त पुलिस मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवट में 5 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियलनि जे अहमदपुर शरकिया वासी आसिफ, मुज़फ़रगढ़ वासी आशिक़ हुसैन, साजिद हुसैन, मक़बूल अहमद ऐं नईम अब्बास और सुञाणप। कराची इलाइक़े हब रिवर रोडवे जो रेंजर्स की कार्रवाई नॉन कस्टम पेड मोबाइल फोन स्मगलिंग में मुलविस बजणा गिरफ़्तार। मुख़्तलिफ़ क़िस्म जा 750 स्मगल थियल नॉन कस्टम पेड स्मार्टफोन ऐं 1 टैबलेट हथ रेंजर सर्जमान मौजूद थियल मोबाइल फोन मज़ा ट्रकुनि अंदरि गुजनि खाननि में लिकाया विया हुआ, जेके बलूचिस्तान खां कराची स्मगल कया पिया विया। पाकिस्तान रेंजर्स इन स्मगलिंग जी मुकमल ख़ात्मे ते ऑपरेशन जारी रखंदी। कराची में SIU जी कार्रवाई 3 भत्ता 4 एक्टिन शूटर समेत 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। SSP SIU डॉक्टर इमरान खान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त भत्ताखोर ग्रुप वसीउल्लाह लाखे ऐं अब्दुल समद क्याठावाड़ी ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। जवाबदारनि वटां वॾे अघ में हथियार कया विया। गिरफ़्तार जवाबदार रिहानुद्दीन जी निशानदेही ते नाज़िमाबाद में कार्रवाई कई वई। गिरफ़्तार 17 जवाबदारनि मां 8 जो ॾोहारी रिकॉर्ड बि मिलियो आहे। बाकरानी थाणे जे लॉकअप में गिरफ़्तार जवाबदार ज़ुबैदुल्लाह लाशारी जो लाश हथ छॾण वारे मामले बाबति वारसनि एहतजाज कयो आहे। फौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान खे ॻोठ मां गिरफ़्तार करे संदसि आज़ादी जे लाइ 2 लाख रुपया घुरिया। नंढियण ते ज़ुबैदुल्लाह खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। हुन ख़ुदकुशी नाहे कई। DSP डोकरी SHO बाकरानी समेत पुलिस अमले मथां FIR दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।